दुनिया में हर माण्हू पंहिंजी धार सुञाणप रखंदो आहे। हर कंहिं शख़्स में इनफरादी तौर ते बि मुख़्तलिफ़ ख़ासियतूं हूंदियूं आहिनि, पर संदसि रहणी कहणी ऐं संदसि कहिड़े माहौल में परवरिश थी आहे इहो बि अहमियत रखंदो आहे। संदसि पस मंज़र ऐं ख़ानदानी असर अहिड़नि माण्हुनि जी शख़्सियत ते हूंदो आहे। सिंधी पंहिंजे मख़सूस अंदाज़, खाधे पीते ऐं रहणी कहणी लाइ मशहूर आहिनि। हू पंहिंजी महिमान नवाज़ी लाइ बि मक़बूल आहिनि, पर ॿियूं बि खोड़ शयूं आहिनि जेके रुॻो सिंधियुनि में मिलनि थियूं। हिक सिंधी छोकिरी खे मुख़्तलिफ़ सबबनि जे करे बहितरीन चूंड सम्झो वेंदो आहे ऐं इहो फ़ाइदेमंद साबित थी सघे थो। सिंधी औरतूं न रुॻो खाधो पसंदि कंदियूं आहिनि, पर उहे इन हक़ीक़त खे बि सम्झंदियूं आहिनि त छोकिरे जी दिलि सां गॾोगॾु उन जे पेट जो बि ख़्यालु रखणो आहे। ही थधे मिज़ाज जूं हूंदियूं आहिनि ऐं हिननि जी परवरिश जंहिं माहौल में थींदी आहे उन जे करे खेनि रिश्तनि जी अहमियत जी ख़बर हूंदी आहे। सिंधी औरतूं कंजूस बि सफ़ा न आहिनि हूंदियूं, पर हू सोचे सम्झे ज़रूर ख़र्च कंदियूं आहिनि, छो त हू पैसे जी अहमियत खे ॼाणनि थियूं ऐं इन खां बि बाख़बर रहंदियूं आहिनि त खेनि कॾहिं ऐं किथे ख़र्च करणो आहे। जीअं त ही रिश्तनि जी अहमियत खे ॼाणनि थियूं, इन लाइ हू अव्हां खे सभिनी ख़ामियुनि सां गॾु क़बूल कंदड़ औरतूं हूंदियूं आहिनि ऐं अव्हां मां इन ॻाल्हि जी उमेद रखंदियूं आहिनि। सिंधी औरतूं सभ खां वधीक ख़ुदि मुख़्तियार हूंदियूं आहिनि ऐं हिननि खे को बि कमु आज़ादी तौर करण में को एतिराज़ न आहे हूंदो। सिंधी औरतूं पंहिंजे ख़ूबसूरत लिबास ऐं सींगार में कंहिंखां घटि न आहिनि। हू मेहनती बि हूंदियूं आहिनि ऐं केतिरा ई हुनुर बि ॼाणींदियूं आहिनि। शादी करणु ज़िंदगीअ जो हिकु अहम फ़ैसिलो थी सघे थो ऐं इहो गॾियल तौर ते इज़त ऐं क़दुर जे बुनियाद ते तइ थींदो आहे। इन लाइ हर माण्हू खे पंहिंजे लाइ जीवन साथी चूंडण लाइ फ़ैसिलो करण खां अॻु ग़ौर वीचार ज़रूर करणु घुरिजे।